शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे लतीफ़ यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया जो साईं शेख साहब जेको प्रो वाइस चांसलर आहिनि, साईं आबदी साहब, ॿिया असांजा प्रोफेसर दोस्त, असांजा वेलफेयर यूनियन जा दोस्त जिन मूंखे हिते मौक़ो ॾिनो आहे ॻाल्हाइण जो। तो मां चाहींदो आहियां त जेको आहे सो कंहिं शोला बयान मुक़रर वांगुरु पंहिंजूं ॻाल्हियूं वेही माण्हुनि जे दिमाग़नि ते थपेड़े या जे बजाए जेको आहे सो इंटरेक्टिव क़िस्म जी जेका आहे सा ॻाल्हि ॿोल्हि थिए, जंहिंमें ॿिया माण्हू जेके आहिनि, छो त हर असांजे नज़र में हर जेको ज़ी रूह आहे उनजी अहमियत आहे, उनजो को न को मक़सदु आहे ऐं हर कंहिं वटि को न को चङो ऐं सुठो ख़्यालु आहे। तंहिंजे करे सभिनी जो ख़्यालु ॿुधिजे। पर हाणे हिते हिकु टाइम बि घटि आहे, ॿियो यूनिवर्सिटीअ जो माहौल आहे, उन में मां कोशिशि कंदुमि त ॻाल्हियुनि खे ब्रीफ कजे। जीअं हिननि दोस्तनि रखियो आहे टॉपिक क्राइसिस ऑफ सिंध, सिंध जो बहरान छा आहे। सो हाणे जेकॾहिं ॾिसिजे त मां इहो चवंदुसि त 21वीं सदीअ में सिंध खे जॾहिं ॾिसूं था त लॻे थो त हिन ज़मीन जो को टुकड़ो न आहे, पर शायदि हिकु दोज़ख मां टुकड़ो पटिजी अचे ते किरियो आहे। माना हिकिड़ो सोशल हेल थी वियो आहे। माना जीअं दुनिया जा माण्हू कंफर्टेबल ज़िंदगी गुज़ारनि था ऐं सॼी दुनिया में ख़ुशहाली आहे, उनजे उबतड़ अफ्रीका ॿियनि में असांखां वधीक वधाली ज़रूरु आहे, पर असांजा जेके रिसोर्सिस आहिनि ऐं असांजी जेका हिस्ट्री आहे, जेको बि आहे, उन हिसाब सां असांजे लाइ हीअ वॾी क़यामत मुसीबत ऐं दोज़ख खां घटि न आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांजो जेकॾहिं चौधारी नज़र फेरायूं त इंफ्रास्ट्रक्चर असां वटि छा आहे। असां ॾिसूं था त पेरिस में जेकॾहिं फ्लाइंग कार्स ठहनि थियूं, जेके हाणे शुरू थियण वारियूं आहिनि, मोनाको ऐं जेको पेरिस जो आहे फ्रेंच राइवेरिया, उन में त उनजे भेट में असां वटि छा आहे। असां वटि चङियूं, जेकॾहिं हुते पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, कंहिं माण्हू खे का तकलीफ़ न आहे त हिते तव्हां रुॻो पंधु घुमी त ॾेखारियो कंहिं रोड ते, उहो बि पॉसिबल न आहे। ॿियो त ठहियो, पर जेकॾहिं असां सिंध जी भेट पंजाब सां कयूं त तव्हांखे पंजाब, लाहौर ऐं हिन जा जेके वॾा शहर आहिनि ईअं लॻंदा ॼणो असांजे भेट में यूरोपी कंहिं इलाइक़े जो हिसो हुजनि ऐं असीं कंहिं तमामु पोइते कंहिं बदतरीन अफ्रीका जे मुल्क खां पोइते आहियूं। तंहिंजे करे असां वटि कंहिं बि क़िस्म जो इंफ्रास्ट्रक्चर न आहे। ॿी ॻाल्हि एजुकेशन जी आहे। एजुकेशन में तव्हांखे पाण खे ख़बर आहे त जॾहिं पाकिस्तान ठहियो हो त सिंध जी एजुकेशन जो वैल्यू सॼे पाकिस्तान जे समूरनि इलाइक़नि खां वधीक हुयो ऐं सिंध जी डिग्री जेका आहे उहा जिथे किथे क़बूल हुई, पर पंजाब यूनिवर्सिटियुनि जी या ॿिनि जेको आहे यूनिवर्सिटियुनि जी डिग्री दुनिया में क़बूल ई न कई वेंदी सवाइ सिंध जी यूनिवर्सिटियुनि जे करे। एतिरो असांजो मयार, ऐं तव्हां ॾिठो त उन ज़माने में जेके माण्हू निकिता उहे उन्हनि जो कैलिबर बि तव्हां ॾिठो। त ॿियो जेको मसइलो तालीम जो आहे, असांजे दोस्त कापीअ जो ज़िक्र कयो, पर मां त तालीमी लाथ जो बि ज़िक्र कयां थो। छाजे करे त हिन तालीम न हुजण जे करे असांजे सॼे सोसाइटी जी जेका ज़हन जी पहुच आहे उहा जेका आहे सा पोइते हली वई आहे। जिथे दुनिया में हाणे तव्हां जेकॾहिं ॾिसो त साइंस ऐं इल्मनि केॾी तरक़ी कई आहे। मेडिकल जे पासे ॾे वञूं त हाणे जेको जंहिंजे करे शुगर थिए थी, लबलबो जेको आहे पेनक्रियास, हाणे उहो जेको आहे सो उहो बि उन्हनि जेको आहे सो उनजो इक्विपमेंट ठाहे छॾियो आहे जेको पाण ई इंसुलिन पैदा कंदो ऐं उनखे पंप कंदो रहंदो। तंहिंजे करे उहो मसइलो न आहे। पहिरियों असां ॾिसूं त हार्ट ट्रांसप्लांट बि थिए पई, पर हाणे त उहो लिवर बि थिए थो। उन खां अलावा हाणे फुल बॉडी ट्रांसप्लांट बि आहे। फुल बॉडी ट्रांसप्लांट इहो आहे त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ज़ईफ़ थी वियो आहे ऐं पर उनजो दिमाग़ु एक्टिव आहे ऐं सही आहे, पर उनजा गुर्दा कमु नथा कनि, उनजे जिस्म जा ॿिया हिसा कमु नथा कनि, ऐं जेकॾहिं एक्सीडेंट में ॿियो को अहिड़ो माण्हू जेको आहे सो उनजो दिमाग़ु डैमेज थो थी वञे ऐं मरण घड़ीअ ते आहे, त उनजो जेको आहे हुन माण्हूअ जी जंहिंजो दिमाग़ु माना पोइते हली वियो आहे, उनखे दिमाग़ खे कटे मुंडीअ खे हुनजे बॉडीअ सां गॾु हूंदा। माना दिमाग़ु हुनजो हूंदो, मुंडी शिकिल हर शइ हुनजी हूंदी, ख़्याल सभु कुझु हूंदो आहे, पर उनखे
हलाइण जो जेको बॉडीअ जो सिस्टम आहे उहो जेको आहे सो चेंज थो थी वञे। माण्हुनि खे हिकिड़ो यंग बॉडी ऐं मिली थी वञे त माना काफ़ी वक़्त ताईं उहो ॻाल्हाए हली सघे थो, ख़िदमत करे सघे थो। दुनिया हिते पहुची वई आहे। जॾहिं असां ॾिसूं था, तव्हां ॾिठो हूंदो 2-3 ॾींहं पढ़ियूं हूंदियूं ख़बरूं, जेकॾहिं तव्हां ख़बरुनि सां वास्तो आहे त जेको मरीख़ आहे मुश्तरी जुपिटर, उन जे चौधारी तव्हां ॾिसंदा आहियो त 3 हिकिड़ियूं जेके रिंग्स नज़र ईंदियूं आहिनि। उहे रिंग्स छा आहिनि? उहे दरअसल जेको आहे सो हिकिड़े स्पेस डेब्रीज़ आहिनि ऐं जेके हिकिड़ो घुमंदड़ फिरंदड़ पथर ऐं वॾा जेके आहिनि से के स्नो बॉल्स ऐं इहे आहिनि जेके एॾा त घणा आहिनि जो परे खां ई जेको आहे सो दूरबीनीअ सां उन चौधारी टे। हाणे जेको आहे हिन जो जेको आहे खिलाई जहाज़, उन्हनि इहो मुश्किल सम्झो वेंदो त इन्हनि रिंगुनि मां पास करे ते कीअं पहुचंदो। हाणे जेको आहे सो हफ़्तो खनि अवल उहो जेको आहे सो इन रिंगुनि मां पाण खे बचाए ऐं हुते मुश्तरीअ ते अची वियो आहे। इहा हिकिड़ी इंसान ज़ात जी वॾी कामयाबी आहे। उनखां पोइ जेकॾहिं तव्हां साइंस हिन जा आहियो त जेकॾहिं तव्हां मैटर त मादो छा आहे, दुनिया में केतिरो मादो आहे, त उहो तव्हांखे ख़बर हूंदी त जेको बि आइंस्टाइन ऐं जिन साइंसदाननि कैलकुलेट कयो आहे त हेतिरो जेको आहे त मैटर आहे, त उनजो जेको आहे सिर्फ़ु 23% ज़ाहिर आहे, बाक़ी जेको आहे 87% जेको आहे उहो माना हिकिड़ो डार्क मैटर आहे, ॾिसण में न अचण वारो आहे। उन मां घणो जेको आहे उहो जेको आहे ब्लैक होल्स जी शिकिल में स्टीफन हॉकिंग ॻोल्हे कढियो त बाबा उहो ब्लैक होल जी शिकिल में आहे। इहो हर गैलेक्सीअ जे विच ते हिकिड़ो ब्लैक होल आहे जेको एॾो त उहो जेको नहरो आहे या कंडेंस्ड आहे जो उन में जेकॾहिं रोशनी वञे थी त उहा बि मोटी नथी सघे। जहाज़ या ॿियो त ठहियो पर का बि शइ उहो उनजी ग्रेविटी एॾी आहे जो एक्चुअल उन सॼी गैलेक्सीअ खे उहो जेको आहे सो बैलेंस करे बीठो आहे। त घणो जेको आहे सो हर गैलेक्सीअ में ई आहे। हाणे इहो जेको माना जिथे रोशनी मोटी नथी सघे, हिन वक़्तु तव्हां ॾिठो हूंदो जेकॾहिं तव्हां वेबसाइटुनि साइंस जे उन्हनि में या साइंस जे ख़बरुनि में तव्हां दिलचस्पी रखंदा हूंदो त हाणे हुन जो ही फ़ोटू कढण जे लाइ साइंसदाननि टीम ठाही आहे जेका महीनो त थी वियो आहे, तॾहिं घटि चवंदव महीने जे अंदरि अंदरि उहो जेको आहे फ़ोटू कढी वठंदा। इहो फ़ोटू कढणु केॾो वॾो ॾुखियो आहे। उनजे लाइ हिननि जेको आहे स्पेस में हिकिड़ी टेलीस्कोप ठाही आहे, वॾी हिकिड़ी दूरबीनी ठाही आहे जेका ज़मीन जे गोले जेतिरी वॾी आहे। हाणे जिथे दुनिया जेको आहे सो इन्हनि जायुनि ते हले थी, उते असां अञा ताईं जेको आहे सो तमामु पुराणे समाजी ॻाल्हियुनि जे वकड़ में आहियूं। मिसाल तौर असां अञा ताईं जेको आहे सो औरतुनि खे आज़ादु नथा कयूं, असां अञा कार्यकारी उन जे चकर में आहियूं, इंसान जी आज़ादीअ जे जेको आहे सो उन में न आहियूं। उनखां अलावा ॿियो त ठहियो, पर असां त जिथे हू जेको आहे पंहिंजो स्पेस खे पिया लताड़नि, उते असां जेको आहे ज़ैतून खे कटण जा मज़हबी तरीक़ा पिया ॻोल्हियूं। या जेको आहे सो ॾाकण ते चढ़ण जो मज़हबी तरीक़ो छा आहे, ॾाकण ते लहण जो छा आहे। मतिलबु हीअ आहे त दुनिया जंहिं पासे वञे थी ऐं जंहिं पासे असां वञूं था बिल्कुलु दुनिया जे उलट था हलूं। ऐं माशाअल्लाह सिंध बि हाणे उन में चङो अॻिते अची वई आहे जहालत में। तंहिंजे करे इहा जेका जहालत आहे, तालीम जो न हुजणु आहे, उहो जेको आहे सो वॾो हिकिड़ो मसइलो आहे। टियों ॻाल्हि इहा आहे त सोसाइटी हिकिड़े पॉलिटिकल सिस्टम तहत हलंदी आहे। असां वटि जेको पॉलिटिकल सिस्टम आहे, हर पॉलिटिकल सिस्टम जो मक़सदु इहो हूंदो आहे त आम माण्हूअ खे जेका आहे मुल्क जे ज़रियनि मां जेको आहे फ़ाइदो पहुचे ऐं उहा जेका उन ताईं डिलीवरी थिए। पर हिते जेको असां वटि डेमोक्रेसी आहे, जंहिं तहत जेको आहे इलेक्शनूं थियनि थियूं, हुकूमतूं मिलनि थियूं, बजटूं विराइजनि थियूं, उहा दरअसल डेमोक्रेसी न आहे, उनखे चवनि था ओलिगार्की। सो डेमोक्रेसी जी तव्हांखे ख़बर आहे त इब्राहिम लिंकन चयो त डेमोक्रेसी छा आहे, गवर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल। पर ओलिगार्की इहा आहे त गवर्नमेंट ऑफ द फ्यू फॉर द फ्यू। उहा थोरनि माण्हुनि जी हुकूमत थोरनि माण्हुनि जे फ़ाइदे लाइ, बाक़ी तमामु वॾी जेका आहे माना 99.9 खां बि वधीक माण्हू जेको आहे सो उन मां को फ़ाइदो उन्हनि खे नथो मिले। मथां वरी छा आहे त इन जेको हिकिड़ो असां ॾिठो आहे त हिकिड़ो तबिको जेको वॾेरनि जो या उहो आहे, उहो सभु हिकु हंधि वञी गॾु थियो आहे। ऐं ईअं पियो लॻे त ॼणो
सियासी तरह सिंध बादशाहत तरफ़ पई वञे। बादशाहत जो छा हूंदो, बादशाहत में को कानून न हूंदो हो, जंहिंखे वञनि मारे छॾनि, जंहिंजी जेको आहे सो घरु मायूं खणी वञनि, उनजी मिल्कियत ते कब्ज़ो कनि, जेको बि उहो असां ॾिसूं था त तव्हांजे अखियुनि अॻियूं थिए थो। उन सां गॾोगॾु जेका आहे करप्शन जी जेका आहे सा उहा लेवल आहे जेका जंहिंमें परसेंटेज न आहे। पहिरियों चवंदा हुआ त बाबा हिन में 10% करप्शन आहे, हाणे जेको आहे सा उहा करप्शन जेका आहे 100% आहे। यानी हिकिड़ी रोड या को प्रोजेक्ट ठहे नथो, उनजी बजट जेको अप्रूव थी वञे, उहे पैसा मिली था वञनि, कागज़नि में ठही थो वञे उहो रोड या उहो स्कूल या उहो केतिरियूं शयूं अहिड़ियूं आहिनि, वरी ॿिए साल ॾेखारनि त बाबा बरसातूं पियूं उन में सॼो वही वियो। माना ग्राउंड ते का शइ न आहे। इन खां अलावा इहो कॾहिं न थियो हो त जेकॾहिं तव्हां वटि का चङी ज़मीन आहे या तव्हां वटि को चङो घरु आहे या का चङी का बि प्रॉपर्टी आहे, त उहा जेका आहे सा को बि मुल्क जो वॾो या उन सूबे जो वॾो जेको आहे असांखे पार्टी जो अॻुवाण उहो जेको आहे पुलिस मोकिले ऐं उन ते कब्ज़ो करे ऐं पंहिंजा कागज़ ठाराए तव्हांखे बेदख़िल थो करे। त मतिलबु हीअ आहे त हीअ त माना अहिड़ो त शायदि बादशाहतुनि जे ज़माने में बि न थियो आहे। ऐं हेॾियूं असां वटि मार्शल लाऊं हुयूं ऐं असां वटि जेको आहे सो ज़िया जी मार्शल लॉ हुई, उनखां अॻु में जेका आहे त ॿियूं ख़तरनाक मार्शल लॉ, पर उन में बि कॾहिं ईअं न थियो त कंहिं हिकिड़े माण्हूअ जी मोरुसी या ज़ाती मिल्कियत या जेको आहे सो उनजी का सुठी का शइ जेका आहे सा बग़ैर कंहिं उनजे कब्ज़ो कई वञे। तंहिंजे करे सिंध जो जेको आहे सो ॿियो सिनेरियो इहो आहे, हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, ॿियो जेको आहे एजुकेशन न आहे, एजुकेशन जे करे जहालत आहे, ऐं चौथों इहो आहे त करप्शन ऐं अकरबा परवरी जेका आहे पंहिंजा नवाज़ी ऐं ॿियूं टियूं शयूं सभु इहे ॻाल्हियूं मां हिन ते वधीक ज़ोर इन करे नथो ॾियां जो इहे तव्हां सभु पाण डेली बेसिस ते पंहिंजे लाइफ में ॾिसो था। हर कंहिंजे चौधारी ईअं थिए पियो, हर को जेको आहे चुप करे वेठो आहे पर सम्झे थो हर, त इहा पोज़ीशन आहे। उनखां पोइ ॿियो सभ खां वॾो जेको बहरान हिते आयो आहे, इन्हनि ॻाल्हियुनि जे करे छा थियो आहे त सिंध जा जेके अख़लाक़ी क़दुर आहिनि, जेके मॉरल वैल्यूज़ आहिनि, उबता थी विया आहिनि। हाणे जेकॾहिं को माण्हू ईमानदार आहे, एफिशिएंट आहे, शरीफ़ आहे, त उहो बेवकूफ़ आहे, उनजे माना सम्झो थो वञे त इहो बेवकूफ़ आहे। पर जेकॾहिं को माण्हू शातिर आहे, इंतिहा दर्जे जो करप्ट आहे ऐं हर क़िस्म जो गंदो क्राइम करे सघे थो, हर क़िस्म जी नाइंसाफ़ी करे सघे थो ऐं ॻाल्हाइण जो जेको आहे त चर्ब ज़बान आहे, त उहो मेरिट ते नंबर 1 आहे, छो त उहो तव्हांखे कमाए ॾेई सघे थो। पर शरीफ़ माण्हू, को शाइर माण्हू, को अदीब माण्हू या को जंहिं वटि ख़्याल आहिनि या उहे आहिनि, उहो बेकार आहे, उहो जेको आहे सो सम्झो थो वञे त हे बेकार माण्हू आहे। उनखां अलावा जेके हर तरह सां माना अॻे सम्झिबो हो त बाबा हीअ रिश्वत वठणु या को क्राइम करणु ख़राबु ॻाल्हि आहे, हाणे सम्झिजे थो त बाबा कंहिं बि तरीक़े सां शॉर्टकट जे वसीले कंहिं बि तरीक़े सां को जेको माण्हू पैसो गॾु करे थो, उन वटि गाॾियूं आहिनि, उन वटि थोरो पावर आहे, त उहो माण्हू बहितरीनु आहे। छाजे करे त उहो जेको आहे सो वर्कबल आहे, माना एफिशिएंट आहे, इन जे करे भली उहो केतिरो बि गंदो ऐं कमीने लेवल जो माण्हू छो न हुजे। त इहा जेका अख़लाक़ियात जी उबदड़ थी वियो आहे, हाणे नतीजो इहो निकितो आहे त इहा शइ अहिड़ी त सोसाइटीअ में सरायत करे वई आहे जो हू जेके चङा क़दुर हूंदा हुआ ॿारनि खे या जेको आहे सो हर माण्हूअ खे, उहे उन ख़तमु थी करे हर को इन पासे लॻी वियो आहे। छाजे करे उहो ॾिसो त बाबा थींदो ई मामिलो इन सां थिए थो, शराफ़त करण सां, एफिशिएंसी करण सां, पढ़ण सां, तालीम हासिलु करण सां त जेको आहे त को फ़ाइदो न आहे इन सां। तंहिंजे करे मिसाल तौर तव्हांजे सरहद ते जे 50 लख कंहिंजी फ़ौज बीहे, पर 1 करोड़ या 5 करोड़ जी क़ौम जेका आहे सा उन्हनि सां बि विढ़ी सघे थी, पर जेका क़ौम जेका आहे सा मेंटली करप्ट थी वञे, अख़लाक़ी अबतरीअ जो शिकार थी वञे, उहा त जेको आहे सो कंहिं हिकिड़े क्रिमिनल सां बि नथी विढ़ी सघे। तंहिंजे करे हीउ वॾो हिकिड़ो अलमियो आहे जेको इंफ्रास्ट्रक्चर इन्हनि जो बि सबबु आहे। तंहिंजे करे इनखे अख़लाक़ी अबतरी जेका हिन वक़्तु हिन दौर में आई आहे, इहो सभ खां वॾो मसइलो आहे। उन सां गॾोगॾु जेको मसइलो थियो आहे उहो आहे त सिंध जेका लिबरल धरती हुई ऐं सूफ़ियुनि जी सरज़मीन हुई, उन में बि हाणे जेको आहे
उहे ई पोत उभरी आया आहिनि जिन शाह इनायत खे शहीद कयो हो, जंहिं बुला शाह खे क़ब्रिस्तान में दफ़न थियणु न ॾिनो, जंहिं जेको आहे सो केतिरनि ई जेको आहे सो वलियनि खे ऐं बुज़ुर्गनि खे ऐं भलनि माण्हुनि खे समाजी उन्हनि खे जेको आहे सो क़तलु कयो, उहा साॻी जेका आहे सा मुलाज़म वरी फिरी आई आहे। मज़हब हर माण्हूअ जी पंहिंजी ज़ाती मर्ज़ी आहे ऐं उहो ज़रूरी बि आहे दिली सुकून जे लाइ, या जेको आहे सो हर माण्हूअ जो ख़ुदा सां डायरेक्ट वास्तो हुजणु या उन सां कम्युनिकेशन में हुजणु, सभिनी बुज़ुर्गनि ऐं वॾनि माण्हुनि जो इहो ई जेको आहे तरीक़ो रहियो आहे। पर हीउ जेको डंडे जे ज़ोर ते आहे माण्हुनि खे करणु ऐं अहिड़ा जेके लाज़ जेके आहिनि से डेविएट करे उन्हनि खे फासाए उन्हनि खे माराइणु, जंहिंजा मिसाल तव्हां वेझड़ाईअ में ॾिठा आहिनि, त हुन वीचारे छोकिरो मशअल खे मारे छॾियऊं हुते हिकिड़े माउ, उनखां अलावा हेॾे हाणे हब में जेको वेझड़ाईअ में हिकिड़े माण्हू खे मारे छॾियऊं, ॿिए जे जेको गॾ पिया आहिनि। उनखां अलावा तव्हां ॾिसो था त अहमदनि खे रोज़ु मारनि था, ॿियनि खे मारनि था। सिंध जेका एॾी सुफ़ियुनि जी सरज़मीन हुई, उते हैरत अंगेज़ तौर ते हिकिड़ी छोकिरी उहा जेका आहे वञी टेररिस्ट थी पई ऐं जेका वई ऐं हुनजे पंहिंजे बयान मुताबिक़ त हूअ जेका आहे सा ईस्टर ते धमाका करण लाइ तयारु हुई, पर त ख़ैर पकड़िजी पई या छा हुनजे पोयां किसो हुयो। त इहो सिंध जे लाइ वॾो जेको आहे हिकिड़ो ख़तरनाक आहे। सिंध हमेशह सूफ़ियुनि जी सरज़मीन रही, लिबरल रही ऐं उन सां गॾु हुन तरक़ी कई ऐं उन जे बुनियाद ते हुन जेका आहे सा समूरी जिदोजहद कई। त हीउ जेको क्राइसिस आहे इहो बि तमामु जेको आहे सो हिकिड़ो वॾो क्राइसिस आहे। इन सां गॾोगॾु जेको आहे ॿियूं जेके ॻाल्हियूं आहिनि जिन ॾे असां ध्यानु नथा ॾियूं पर उहे बि इन ॻाल्हि जो सबबु आहिनि, उहा इहा आहे त सिंधी माण्हू जेके आहिनि से ॻाल्हाइण जा ॾाढा सुठा आहिनि। जेकॾहिं उनखे कंहिं टॉपिक ते ॾिबो त उहो ॻाल्हाए सुठो थो, आम तरह ते बि ॻाल्हाइण जा सुठा आहिनि, पर अमली तरह जेको आहे सो वरी उनजो उबतड़ आहिनि। जेको बि माण्हू जेको ॻाल्हि करे थो उनजो अमली किरदारु बिल्कुलु उनजो उबतड़ आहे। जेकॾहिं को सियासी अॻुवान ॻाल्हाए थो त बि उनजो किरदारु उनजो उबतड़ आहे, जेकॾहिं को मीडिया वारो ॻाल्हाए थो त बि प्रैक्टिकली उनजो जेको आहे किरदारु उनजो उबतड़ आहे। जेकॾहिं को मिसाल तौरु मौलाना ॻाल्हाए थो या समाजी कारकुन ॻाल्हाए थो या कंहिं बि लेवल ते को माण्हुनि जूं ॻाल्हियूं करण जूं हिकिड़ियूं आहिनि पर अमल ॿियूं आहिनि। हाणे असां इहो था सम्झूं त असां ॻाल्हियूं हिकिड़ियूं कंदासीं ऐं अमल ॿियो कंदासीं त रिज़ल्ट ईंदी, रिज़ल्ट कॾहिं बि नथी अची सघे। छो त जेकॾहिं जब पोखबा त जब लुणबा, जेकॾहिं तव्हां जेको आहे सो बबर पोखींदव त अंब कोन उन मां फुटंदा, उन मां कंडा निकिरंदा, बाबरी कंडा जेके हूंदा आहिनि। तंहिंजे करे इहो जेको असांजे रूह जे अंदरि ई हिकिड़ो मुनाफ़क़त पैदा थी वई आहे। छाजे करे त हू जेको अमल करे थो उहो अपॉर्चुनिस्ट तौरु करे थो, ॻाल्हाए हो उसूल परस्त तौरु थो। नतीजे तौरु हाणे ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं इहो फ़र्क़ु नथो कढिजे तेसि ताईं जेको आहे सो असांजो को बि क्राइसिस हल नथो थी सघे। ॿी ॻाल्हि जेका आहे उन सां गॾोगॾु जेका आहे त असां जेको आहियूं से पंहिंजा इहा मूं ॻाल्हि कई त ॻाल्हाइण जा माना आहियूं। हिकु त इहो आहे त अमल ऐं कौल ऐं फेल में फ़र्क़ु आहे, ॿियो इहो आहे त असीं ॻाल्हाइण जा जेके आहिनि से आहियूं पर असां डूअर न आहियूं। असां ॾिसूं था हाणे मां बि आयो आहियां हिते साईं तव्हां सां ॻाल्हायां थो, तव्हां चवंदो यार ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कई, पर ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हियुनि सां मसइला हल न थींदा आहिनि। रुॻो ॻाल्हियुनि सां हिक ॿिए खे सम्झाए सघिबो आहे, पर जेको बि कंहिं बि फील्ड में जेको डेवलपमेंट थींदी या जेका रिज़ल्ट ईंदी आहे उहा जेका आहे सा कमु करण सां थींदी आहे। तंहिंजे करे सिंधी माण्हू हिकु त गिला जो वॾो कोॾियो आहे, माना हुनजो जेको आहे त कमु गिला में एॾो मज़ो थो अचेनि जो जिन हद न आहे। ऐं पाण वरी जंहिंजी गिला कयूं था उनखां वधीक ख़राबु कमु पाण कयूं था। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त जेको इहो पंहिंजो आहे न त असां टाकर्स आहियूं, डूअर्स न आहियूं। दुनिया में जेको बि कमु कयो आहे उहो कमु कंदड़ आहिनि या डूअर्स कंदा आहिनि। तंहिंजे करे असांखे ॿी इहा जेका ॻाल्हि करणी पवंदी। टीं ॻाल्हि इहा आहे त सॼी सिंधी क़ौम पंहिंजे क़ौम जे बारे में हिकिड़ी रुमानियत जो शिकार आहे। हिकु असां माज़ीअ ते फ़ख़्रु कंदा आहियूं त मोहन दड़ो हेॾो अज़ीम शहर हो,
हिते ही हुयो हिते ही हुयो फलाणो असां हिस्ट्रीअ में फलाणो हमरा हीअं विढ़ियो दो हीअं विढ़ियो पर हाणे छा आहे माना असीं हिकु त माज़ीअ ते फ़ख़ुरु कयूं था ऐं हाल में ॾिसूं था त असांजी जो हाल जेको आहे ॾींहों ॾींहुं जेको अबतर थींदो थो वञे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सुठियूं ॻाल्हियूं सुठियूं शाइरियूं सुठियूं जेके आहिनि से पंहिंजो कहाणियूं सुठी पोइट्री सुठा टोटका ऐं सुठा कोट्स अॼुकल्ह त वरी इहे सोशल मीडिया ते कोटेशन में घणा था हलनि त उहे सभु हिक ॿिए खे ॿुधाए सघूं था पर जेको आहे अमली तरह असां जेको आहे सो कुझु करे कयूं नथा यानी इहो आहे त हुनजी सिंध जी शाइरीअ मां शाह लतीफ़ मां या जेको आहे सो मुख़्तलिफ़ इंटेलेक्चुअल कोर्स मां असां हिकिड़ी लज़त ऐं हासिलु कयूं था ऐं सिंध जी वॾाई ऐं जेको आहे बयानु करे वरी सिंधी शाइरी पढ़ी या जेको आहे पंहिंजे शाइरनि जी तारीफ़ करे असां ख़ुशि थियूं था पर उन रूमानियत में ई असां पूरा आहियूं पाण पढ़ाईअ में पूरा आहियूं जॾहिं त अमली तरह जेके माण्हू ॿिया हिते आया आहिनि असां खां पोइ उहे बि असां खां अॻिते वधी विया आहिनि उहे बि तालीम में अॻिते वधी विया आहिनि हाल इहो आहे त सिंधी माण्हुनि जी सिंध में उहे न कंहिं इंडस्ट्रीअ में आहिनि न कंहिं वॾे वापार में आहिनि न गवर्नमेंट जे कंहिं वॾे शेयर में आहिनि न को जेको आहे सो एक्सपोर्ट में आहिनि वञूं था त जिथे किथे ॿिया वेठा आहिनि हे असां रुॻो जेको आहे सो पंहिंजे माज़ी ऐं उन में जेको आहे सो ख़ुशि आहियूं ऐं ॿियो रोमानियत जो मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त उन्हनि ॻाल्हियुनि मां ख़ुशि थी जॾहिं माण्हू वेहनि था त पाण में राज बाबा ॾाढा ॿ पेग पी ड्रिंक विंक ते ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कनि था पर उहो ई माण्हू इन में DC बि अची वियो हिन में SSP बि अची वियो हिन में ॿिया सभु बि अची विया केतिरा शायदि प्रोफेसर बि हुजनि उहे जॾहिं राति जो उहे पंहिंजो नशे जी हालति में बहितरीन ॻाल्हियूं कनि था पर सुबुह जो उहे साॻी करप्शन कनि था उहे साॻा ई उहे कमु कनि था जंहिंजी मुखालफ़त कनि था हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका इहा अमली तरह डबल पॉलिसी आहे छा इन मां असांखे फ़ाइदो थींदो या कुझु मिलंदो या न मिलंदो तंहिंजे करे क्राइसिस जेको आहे उहो पॉलिटिकल बि आहे इकोनॉमिकल बि आहे असांजो सोशल बि आहे ऐं हीउ जेको नओं बुनियाद परस्तीअ जो मसइलो आयो आहे उहो बि आहे तंहिंजे करे असांखे जेको अच्छा ॿी ॻाल्हि जेका असां सिंधियुनि में आहे सिंध जे माण्हुनि में आहे बल्कि उहा इहा आहे त असां ॾिसूं था त सिंधी माण्हू बुनियादी तरह ॿधीअ जे ख़िलाफ़ु आहे उहो जेको आहे छिड़विछिड़ रहण में पसंदि थो करे दुनिया में शायदि वधि में वधि एनार्किस्ट सिंधी माण्हू माना जेकॾहिं का अदबी संगत ठहे थी त ॿिए टे ते वरी ॿी अदबी संगत टी चोथी पंहिंजी वरी जे पार्टी ठहे थी त हुन में बि आहे जेकॾहिं हम ख़्याल खे गॾु थियनि था त उहे बि हर माण्हू पाण खे ख़ुदि ख़ुदा थो सम्झे हर माण्हू ख़ुदि आशिक़ीअ जो शिकार आहे सेल्फ लव जो तंहिंजे करे छा थो थिए त उन्हनि जे विच में का बि ॿधी या का अहिड़ी ॻाल्हि जेका सो कोन थी थिए तंहिंजे करे इन ॻाल्हि ते बि जेको आहे सो क्राइसिस खे हल करण खां अॻु में इन मसइले खे बि ॾिसणो पवंदो उनखां अलावा ॻाल्हि इहा आहे त असांखे जेकॾहिं कंहिं शयुनि खे ठीकु करिणो आहे या असां में इहो आहे त असांखे सभ खां पहिरियों त इहो सम्झणु खपे त बाबा मां अकेलो न आहियां हर माण्हूअ जी पंहिंजी अहमियत आहे तंहिंजे करे असांजो ख़्यालु इहो आहे त बजाए हिन जे त को हिकिड़ो माण्हू हीरो आहे या को सियाणो आया हुआ ईअं न आहे अॼुकल्ह दुनिया अॻिते हली वई आहे ऐं कलेक्टिव विज़डम जो दौरु आहे सभिनी जी थोरी थोरी सियाणप सभिनी जी थोरी थोरी बहादुरी सभिनी थोरी थोरी चङाई गॾे करे हिकिड़ी वॾी जेका आहे शइ डेवलप थी सघे थी पर जेकॾहिं को माण्हू सम्झो थो त बाबा हे फलाणो बसि पीर आहे या मां सभिनी खां होशियारु आहियां ऐं मां ख़ुदि आहियां त पोइ उहो कमु न थींदो छाजे करे त उन में सभिनी जो न त मुफ़ाद आहे न सभिनी जी सेटिस्फेक्शन आहे तंहिंजे करे अॼुकल्ह दुनिया में जीअं त तव्हांखे बि ख़बर आहे पढ़ो यूनिवर्सिटियुनि में आयो त हर शइ जी स्पेशलाइज़ेशन थी वई आहे हिकिड़ो माण्हू सभिनी शयुनि जो माहिर नथो थी सघे पुराणे ज़माने में हूंदो त माण्हू ॻोठ में उहो लाभ बि कंदा त वरी थोरो ड्रखाइण को कमु बि कंदा त थोरो लोहार को कमु अची वेंदो उहो बि कंदा पर हाणे जेको आहे इहो मुमकिन न आहे त हिकिड़ो यूनिवर्सिटीअ में जेको आहे सो जेकॾहिं फिलासफ़ी जो प्रोफेसर आहे त उहो बेस्ट जेको आहे सो स्टील बि ठाहींदो हुजे स्टील त स्टील मिलूं ठाहींदी उनजा इंजीनियर जेके उहे ठाहींदा तंहिंजे करे उनजी पंहिंजी अहमियत आहे हुन फिलासफ़र जी पंहिंजी अहमियत आहे शाइर जी पंहिंजी अहमियत आहे
अदीब जी पंहिंजी अहमियत आहे ऐं टेक्निकल माण्हुनि जी डॉक्टरनि जी इन्हनि जी तंहिंजे करे हीउ ज़मानो कलेक्टिव विज़डम ऐं कलेक्टिव लीडरशिप जो आहे तंहिंजे करे असां इहो चाहियूं था त सिंध में घटि एतिरो कजे त जेको आहे सो सभिनी खे मौक़ो ॾिजे ऐं अहिड़ो सिस्टम इवॉल्व कजे जंहिंमें हर को पार्ट बि करे सघे ऐं उन ते किथे बोझ बि न अचे सभु गॾिजी उहो कनि तंहिंजे करे माना हिकिड़ो इन जे लाइ छा करिणो पवंदो सभ खां पहिरियों मां सम्झां थो त ॻाल्हियुनि खे सम्झण लाइ सिंध खे हिकिड़े तमामु घणी ज़हनी तब्दीली जी ज़रूरत आहे या फ़िक्री इनक़लाब जी ज़रूरत आहे जीअं असां ॾिठो त मिडिल एजिस में 14-15 सदीअ जे ज़माने में जॾहिं प्रेस ईजाद थी उन खां पोइ जेको आहे सो हिकिड़ो उते बि जहालत हुई माण्हू हिक ॿिए खे पाईंदा थोरी ॻाल्हि ते या फ़ुर्क़ा हूंदा पोइ हुननि जॾहिं हिकिड़ो या रिनेसांस जी कई उन रिनेसांस में छा थियो त हुननि चयो त अचो त हिक ॿिए सां नवां ख़्याल शेयर कयूं डिस्कस कयूं ईअं कंदे कंदे ऐं हू जेको आहे केतिरा ई नवां साइंसी फ़लसफ़ा निकिरी पिया नयूं ईजादूं थी पियूं ऐं असां ॾिठोसीं त पहिरियों हक़ीक़त में एशिया हुन खां यूरोप खां घणो अॻिते हो पोइ यूरोप हिकदमि एतिरो अॻिते थी वियो जो असां हुन खां हज़ारे साल पोइ ते रहिजी वियासीं तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त असांखे सभ खां पहिरियों हिकिड़ो ज़हनी इनक़लाब जी ज़रूरत आहे या असां चऊं त सॼे सिंध खे फ़िक्री इनक़लाब जी ज़रूरत आहे ऐं उन में हर माण्हूअ जी ज़रूरत आहे त उहो पंहिंजो ख़्यालु पेश करे ऐं उनखे फुल जेको आहे मौक़ो ॾिनो वञे कोई बि माण्हू पाण खे अकुल कुल न सम्झे पर कलेक्टिव विज़डम ते जेको आहे सो ईमान रखे उनजे लाइ असांखे काफ़ी जेके आहिनि से इदारा ठाहिणा पवंदा मिसाल तौरु असांजो हिकिड़ो पंहिंजो सॼी दुनिया में थिंक टैंक्स आहिनि जेके क़ौमुनि जे नफ़े नुक़सान मुफ़ाद ऐं जेको आहे सो उन ते जेका सोच वीचार कंदियूं आहिनि ऐं डिक्लेयर कंदियूं आहिनि ऐं पंहिंजा पेपर्स कढंदियूं आहिनि रिसर्च कंदियूं आहिनि ख़ासि तौरु यूनिवर्सिटियुनि में त इहो सॼी दुनिया जी यूनिवर्सिटी में रिसर्च जो सब्जेक्ट हूंदो आहे उते रिसर्च जी बजट हूंदी आहे हिते इहो आहे त हिते त इहो रवाज ई कोन्हे को पाकिस्तान समूरे में पर बहरहाल इहो आहे त पाण में गॾिजी हिकिड़ी सोच वीचार जी मशीन ठाहिजे या जेको आहे थिंक टैंक ठाहिजे या उनखे मां छॾींदो आहियां सोच वीचार जी इंजण त इहे इंजणियूं जेको आहे ठाहिणियूं पवंदियूं ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इदारा अदबी जेको आहे सो इदारा ठाहिणा पवंदा तव्हांखे जेको आहे सो सक़ाफ़ती जो कल्चरल ठाहिणा पवंदा तव्हांखे एजुकेशन जे लाइ ठाहिणा पवंदा ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको असां हर वक़्तु जेको आहे सो गवर्नमेंट ते भाड़ियूं में ठाहियो उन जे बजाए माण्हू सभु कम पंहिंजे हथनि में खणनि जॾहिं तव्हां इहे इदारा ठाहींदव ऐं कमु कंदव त तव्हांखे गवर्नमेंटूं पाण ई जेको आहे सो तव्हांजे पेरनि में हूंदियूं ऐं तव्हांजे खां सवाइ छो त माण्हुनि खां सवाइ गवर्नमेंट त नथी हली सघे न तंहिंजे करे हाणे ॿिए ते डिपेंड करण जे बजाए पाण ते डिपेंड करिणो पवंदो ऐं उनजे लाइ शुरूआति मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो मिंट बि लेट न करणु खपे ऐं असांखे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते करणु खपे उनजे लाइ बाक़ाइदे वेबसाइट हुजणु खपे उनजे लाइ बाक़ाइदे हर को उन में जेको पंहिंजो इनपुट ते उहो अचे वरी उन्हनि जूं मीटिंगूं थियनि ज़िले लेवल ऐं पंहिंजो तालके लेवल हर लेवल ते थियनि मक़सदु इहो आहे त समूरनि माण्हुनि खे गॾिजी हिकिड़ी जेका डेवलपमेंट प्रोग्रेस ऐं जेको आहे सो पॉज़िटिव थिंकिंग तरफ़ आणण जे लाइ उन्हनि जो पाण में गॾु कजे भली को माण्हू कंहिं बि पार्टीअ में हुजे कंहिं बि संगत में हुजे या किथे बि हुजे पर जॾहिं तव्हांजे प्लेटफॉर्म ते अचे त उहो जेको पंहिंजो पॉज़िटिव ख़्याल खे तव्हां सां शेयर करे असां हुनखे इहो न चवंदा बाबा तूं हीअ पार्टी छॾे आ ईअं करे असांजो थी इहो ॻाल्हि न आहे पर ॻाल्हि इहा आहे त उहो पंहिंजो पार्ट उन में प्ले करे सो असांजो ख़्यालु इहो आहे इंडस रेनेसेंस बि इन जे हिसाब सां ठाही आहे पर असांखे ॿियनि कमनि जे करे टाइम जो मसइलो थी थो पए पर हाणे सोचियो त वधीक उन ते टाइम ॾिबो ऐं सभिनी दोस्तनि वटि अचिबो ऐं सभिनी खे पाण वटि घुराइबो